अस्सलाम वालेकुम। अज मां तव्हां सां पंहिंजो ही लाइब्रेरी कॉर्नर शेयर कयां थी। आज आपके साथ में ये लाइब्रेरी कॉर्नर शेयर कर रही हूँ। मेरे नए घर की जो है सेटिंग और थोड़ी सी डेकोरेशन का काम जारी है, जो भी हमारे अपने हाथ में है। तो ये लाइब्रेरी हमारी सेट हो गई, ये कॉर्नर सेट हो गया है, तो ये आपके साथ में शेयर कर रही हूँ। इस कबर्ड के अलावा ये जो मैंने ज़मीन से छत तक बनवाया है, इसके अलावा भी हम सब के अपने अपने बेडरूम्स में किताबों की अलग से अलमारियाँ हैं। ये हमारी फैमिली की बुक्स हैं, ज़्यादातर मेरे हस्बैंड की कलेक्शन, फिर कुछ मेरे बच्चों की, थोड़ी सी समंदर में कतरे के बराबर मेरी भी है इसमें। तो इसको हमने जो है ऊपर और दरमियान में तो हमने शीशे लगवा दी हैं, और नीचे जो है वो मैंने इसमें कैबिनेट्स में जो शीशे नहीं लगवाए। इसकी वजह है वो मैं आपको अभी बताती हूँ। इसको किताबों को हमने सेक्शन वाइज रखा है लैंग्वेज के हिसाब से। तो ये जो है पहले इंग्लिश का, फिर ये उर्दू का, और ये 3 कबर्ड जो हैं ये सिंधी के। तो असां हिननि खे लैंग्वेज वाइज फ़िलहाल रखियो आहे, एतिरी स्पेस न आहे त असां हिननि खे जेको आहे टॉपिक वाइज रखूं। सभिनी खां मथे असां उहे किताब रखिया आहिनि जिन जी असांखे घटि घटि ज़रूरत पवंदी आहे, कॾहिं कॾहिं कढण वारा। टॉप कॉर्नर ही लेफ्ट साइड ते असां ॿारनि जा स्टोरी बुक्स ऐं एजुकेशनल बुक्स रखिया आहिनि। ॿारनि जूं डिक्शनरीज़, कहाणियूं, किताब, एल्बम्स आहिनि, कुझु पिक्चर्स जेके ॿारनि जे सिखण जे लाइ, छो त हिन महिल को नंढो ॿारु न आहे, इन लाइ असां फ़िलहालु हिननि खे मथे रखियो आहे। जॾहिं असांजा ॿार थोरा थींदा ऐं पढ़ण जहिड़ा थींदा त असां हिननि खे हेठि लाहींदासीं। इंशाल्लाह हेठि असां ॿारनि जी पहुच में कॉर्नर ठाहींदासीं। हीअ असांजो आहे इंग्लिश किताबनि जो सेक्शन, ही डिक्शनरीज़। मुंहिंजो हस्बैंड टाइम्स मैगज़ीन वठंदो, उन्हनि जे तरफ़ां ही गिफ्ट आयो हो, जेके कंटिन्यू उन्हनि जा बायर्स हूंदा आहिनि। ही तव्हां ॾिसी सघो था। ही खाना जेके आहिनि अंदरि इलाही डीप आहिनि, ऐं ही अंदरि बि हिननि में असांजा पुराणा अंग्रेज़ी किताब भरियल आहिनि डिफरेंट टॉपिक्स ते। उहे इन लाइ हिते रखिया आहिनि जो साइज़ वाइज़ हिननि सां सेटिंग में न पिया अचनि, के तमामु नंढा आहिनि, के तमामु वॾा आहिनि, त असां हुननि खे बिल्कुलु अंदरि कुंड में जेको आहे रखी छॾियो आहे। त हीअ असांजो आहे अंग्रेज़ी किताबनि जो सेक्शन। 3 ॿोलियूं असां पंहिंजे घर में ॻाल्हाए पढ़ी लिखी सघूं था, उन लाइ उन्हनि 3 ॿोलियुनि में असां वटि किताब मौजूदु आहिनि। हीअ असांजो उर्दू किताबनि जो सेक्शन आहे। ऐं तव्हां हिकिड़ी ॻाल्हि नोट कंदो त हिननि किताबनि जे साम्हूं शेल्फ में का स्पेस कोन्हे, हिते बि का स्पेस कोन्हे, पर हिते किताबनि जे अॻियां इलाही स्पेस बचियल आहे। इन जी वजह इहा आहे त जिन में तव्हांखे स्पेस नज़र नथो अचे, जेके बिल्कुलु भरियल आहिनि, त उन्हनि जे पोयां बि किताब रखियल आहिनि। ये तव्हां ॾिसंदो, हटाती हूँ मैं, आप ये देखिए कि ये पीछे भी किताबें हैं, क्योंकि ये अलमारी जो है वो काफ़ी नहीं है, और ये बहुत कीमती किताबें हैं। ये हमारे लिए ऑक्सीजन, इनके बगैर ज़िंदगी का कोई तस्वुर नहीं है। लोग हमसे कहते हैं, कुछ लोग, इतनी पुरानी किताबें रखने का फ़ायदा। आप यकीन करें ये जुमले हमें बहुत चुभते हैं, तकलीफ़ देते हैं। ही असांजो सिंधी किताबनि जो सेक्शन, हिन में बि तव्हां ॾिसंदव त ही मथे कुझु किताबनि जे अॻियां स्पेस कोन्हे, वरी विच में कुझु स्पेस ख़ाली आहे, वरी हेठियुनि किताबनि जे अॻियां स्पेस न आहे, छो त हिननि जे पोयां बि किताब आहिनि। आप देख सकते हैं इनके पीछे बुक्स, ॾिसो पिया तव्हां, हिननि जे पोयां बि असां किताब रखिया आहिनि, छो त किताब घणा आहिनि ऐं हीअ कबट काफ़ी न आहे। त इनशाला टाइम जीअं गुज़रंदो घर में स्पेस बि ठाहींदासीं, कुझु बचत बि कंदासीं, छो त बहरहाल हीअ काफ़ी महांगो कमु आहे, त जीअं असां वरी हिननि जे लाइ हिकिड़ो अलॻि सां ॿियो शेल्फ ठाराए सघूं। ऐं हीअ जेके आहिनि, असां 1 साल तक़रीबन ही किताब ॿोरियुनि में बंदि हुया, छो त असां साल जे लाइ किराए जे घर में रहियासीं, पोइ वरी ही पंहिंजो घरु असां वरितो, त असां 1 साल हिननि किताबनि खे मिस कयो आहे। असांखे सिक पई लॻे, यादि पिया अचनि। 1 साल तक इहे किताबें जो थी बोरियूं में बंदि थी। हीअ त ॾिसो, मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते वॾनि ऐं नंढनि अदीबनि जा किताब। अदीब मां त चवंदी आहियां त नंढो कोई बि न हूंदो आहे, पर हिकिड़ा मशहूरु, हिकिड़ा घटि मशहूरु, असांजे लाइ सभु हिकु जहिड़ा आहिनि। ख्वाबनगर मुंहिंजो मोस्ट फेवरेट किताब, ऑल टाइम फेवरेट, ऐं महमूद मुग़ल साहब जो लिखियल आहे, जंहिं न पढ़ियो आहे उहो ज़रूरु पढ़ी ॾिसे। हीअ असांजी डिक्शनरीज़ आहिनि। हीअ सिंधी डिक्शनरीज़ जो कंप्लीट सेट, अल्फ़ खां ये ताईं 5 वॉल्यूम। शाह जो रिसालो, हीअ मुंहिंजे हस्बैंड मूंखे गिफ्ट ॾिनो हो। ऐं शमसुल उलमा मिर्ज़ा कलीज बेग जो सिंधी व्याकरण ग्रामर जो किताब आहे, छो त मां टीचर रही चुकी आहियां, सालनि जा साल पढ़ायो अथमि, इन लाइ मां पाण सां इहे पंहिंजा सॼा हथियार साण रखंदी आहियां, त जीअं मां ॿारनि ताईं सही इल्म ऐं सही मालूमात पहुचाए सघां।
उनखां अलावा हेठियनि कॿटनि खे मूं छो न हणायो आहे शीशो, इन लाइ त हिननि में असां हीअं किताब सथिया आहिनि कि असांजा पुराणा किताब आहिनि, के साइज़ में तमामु नंढा आहिनि, के वॾा आहिनि, जेके मथे सेटिंग में न पिया अचनि उन्हनि खे असां हिते कॿटनि में हेठि फिक्स कयो आहे। इन जे लाइ मूं हिन में शीशा न हणाया त जीअं असां हर क़िस्म जा किताब हिते महफ़ूज़ करे रखी सघूं था। ॾिसी सघो था सभिनी कॿटनि जो तक़रीबन इहो हाल आहे। हिते हिन कॿट जे हेठि ही असांजी तस्वीरूं आहिनि, ही एल्बम्स आहिनि असांजा, वॾा नंढा हर साइज़ जा एल्बम्स अंदरि ताईं तव्हां ॾिसंदव। इन्हनि खे बि बहरहाल जाइ ॾियणी आहे, यादूं आहिनि असांजूं। उनखां अलावा हिन कॿट में मथे त ही इंग्लिश बुक्स आहिनि, ही मुंहिंजे ॿारनि जा ॾिसो, उन्हनि खे पढ़ाइण लाइ असां हर जतन कयोसीं ज़िंदगीअ में। हेठि जेके आहिनि स्टैम्प्स कलेक्शन आहिनि, ही बॉक्स मूं पंहिंजे हस्बैंड लाइ ठाहियो, उनखे शौक़ु हूंदो हो, जुनून हूंदो हो। स्टैम्प्स सां रिलेटेड किताब आहिनि, स्टैम्प्स जा एल्बम्स आहिनि। इन्हनि जे लाइ वरी मां कॾहिं अलॻि सां वीडियो ठाहींदमि, छो त हिन में ॾियणु इहो काफ़ी न आहे, टाइम लॻंदो इलाही। त हीअ किताब हिकिड़ी सम्झो हिकिड़ो वॾो हिसो आहे असांजे किताबनि जो। कुझु असांजे कॿटनि में कमरनि में पिया आहिनि, त उहे बि कॾहिं मां शेयर कंदमि तव्हां सां इंशाअल्लाह। सो हिननि खां बग़ैर ज़िंदगी जो को तसवुरु न आहे। हीअ असांजी मोहबत, असांजो इश्क़, ऐं अलाह कंदो त ईअं ई क़ाइमु दाइमु रहंदो मुंहिंजे बचनि खां उन्हनि जे बचनि में इहा मोहबत रहंदी किताबनि जी। असां पंहिंजे ॿारनि खे सॼी उमिरि सालगिरह ते अगरि हिकिड़ो रांदीको ॾींदा हुआसीं त हिकिड़ो किताब बि ॾींदा हुआसीं। शहर में, हैदराबाद शहर में जेके एग्ज़िबिशन्स लॻंदी हुयूं, बुक फेयर लॻंदा हुआ, त मुंहिंजो हस्बैंड ॿारनि खे अलॻि सां पैसा ॾींदो हो त हिन मां तव्हां किताब वठिजो। ईअं असां उन्हनि में किताबनि जो शौक़ु पैदा कयो आहे, जेको अञा ताईं नसल दर नसल हलंदो थो अचे। ऐं उहो 2 सालनि जी हिकिड़ी नंढड़ी मुंहिंजी पोटी आहे, उन लाइ बि असां अहिड़ा पिक्चर बुक्स ऐं अहिड़ियूं शयूं रखूं था जेका बिना पढ़े बि उहा किताब सां प्यारु करे सघे, ॾिसी सघे। सो जॾहिं पढ़णु शुरू कंदी त इंशाअल्लाह वरी अञा घणो कुझु हूंदो। त हीअ आहे असांजो उहो ख़ज़ानो। फ़िलहालु हिन जी सेटिंग थी वई आहे। जीअं जीअं घर जी ॿी सेटिंग थींदी वेंदी तीअं तीअं मां तव्हां सां वीडियोज़ शेयर कंदमि। सो मूंखे उमेदु आहे तव्हांखे हीअ वीडियो वणंदी। शायदि हीअ वीडियो ॾिसी कुझु माण्हुनि खे किताबनि पढ़ण जो, कलेक्ट करण जो, उन्हनि सां मोहबत करण जो शौक़ु पैदा थिए। असांजे लाइ त हीअ तमामु अहम आहिनि। हालांकि अॼुकल्ह कंप्यूटर जो दौरु आहे, माण्हू कंप्यूटराइज़्ड बुक्स पढ़नि था, त मूंखे मज़ो न ईंदो आहे। हिननि खे हथु लाइणु, हिननि खे महसूसु करणु, हिननि जे पने जी ख़ुशबू, नई किताब जो जेको लम्स आहे, जेको टच आहे, छुहाव आहे, उन जहिड़ो मज़ो किथे भी ना है। भले कंप्यूटर पे बुक्स अवेलेबल हैं, लेकिन जो इनको हाथ में लेकर पढ़ने का मज़ा है, लाइट हो न हो, आप बाहर सर्दियों में धूप में बैठ के पढ़ें और गर्मियों में बाहर छाँव में कहीं हवा में बैठ के पढ़ें, तो इसको हाथ में लेना, छूना, सूंघना, इसके नए कागज़ की खुशबू, पुराने कागज़ की एक अलग सी खुशबू होती है, तो उसका मुकाबला जो है वो कंप्यूटराइज्ड बुक्स नहीं कर सकते। उम्मीद है मेरी ये वीडियो आपको अच्छी लगी होगी और मैं दुआ करती हूँ कि सब लोग किताबें पढ़ना, उनकी अहमियत को जानना शुरू कर दें, अपने बच्चों को किताबों से जो है इंट्रोड्यूस करवाएं। अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे। इंशाअल्लाह वरी कंहिं ॿी सुठी वीडियो सां, कंहिं कम जी ॻाल्हि सां, कंहिं डेकोरेशन जे आइडिया सां तव्हां सां मुलाक़ात थींदी। सो तेसि ताईं इजाज़त ॾियो। हमेशह चवंदी आहियां पंहिंजी ॿोलीअ सां प्यारु कयो, पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो ऐं जेको बि कमु कयो मोहबत सां कयो। हीअ असांजो मोहबत जो हिकिड़ो ख़ज़ानो आहे, ज़ख़ीरो आहे। उमेदु तव्हांखे पसंदि आयो हूंदो। अल्लाह वाही।